नाज़रीन, मीरपुर ख़ास में पानी जे कुदरती वहकरनि जी बहाली लाइ सिविल सोसाइटी तरफ़ां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ सिंध सरकार खां पानी जा कुदरती लंघ बहाल करण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॾिसूं था तालिब शर जी हिन रिपोर्ट में। मीरपुर ख़ास ज़िले में बरसाती पानी के निकाल लाइ कुदरती वहकरा ऐं 0 पॉइंट तां कट ॾियण वारे मामले हेठि मीरपुर ख़ास जे सिविल सोसाइटी समाजी हल्कनि सां तल्क रखंदड़नि ऐं सहाफ़ियुनि ऐं ॿियनि जेको आहे वॾे तइदाद में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे 0 पॉइंट ते कट ॾियण जो मुतालबो कंदे एहतजाज कयो आहे। अचो त उन एहतजाज में शरीक उन्हनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कई। अफ़सोस सां चवणो थो पवे त चंद अनासर जेके आहिनि उहे असांजा पुराणा जेके कुदरती लंघ आहिनि, पुराण ऐं ढोरे जो हाकड़े जा, उन्हनि जे जेके आहिनि उन्हनि ते कब्ज़ो करे बनियूं पोखनि। उन्हनि चंद अनासरनि जे करे चंद हज़ार आबादी जे करे 40 लख खां वधीक 4 ज़िलनि जी जेका आहे आबादी इंतहाई मुतासिर आहे। त सिंध गवर्नमेंट आउं उनजो ज़िम्मेवार इन्हनि खे करार ॾियां थो, जेकॾहिं उहो चाहे त काफ़ी ॾींहं अॻु में पानी निकिरी सघे थो। इन्हनि खे पैसा वठणा आहिनि, इन्हनि खे आलमी इमदाद वठणी आहे ऐं इन्हनि खे इहे जेके ऑफिसर इंतहाई करप्ट, इहे पंहिंजी करप्शन लिकाइण जे लाइ सॼो ढोंग रचायो। पानी जे कुदरती लंघन ते कब्ज़नि ऐं हददख़ली जे करे जिन जी ज़िंदगी जेका उहा हिकिड़ी मफलूज बणियल आहे, उन जी बहाली लाइ हीअ असांजो एहतजाज आहे। असां चाहियूं था त जेके बि पुराण ऐं हाकड़े जा कुदरती जेके वहकरा आहिनि उहे बहाल कया वञनि, उहे बहाल थियणु घुरिजनि। ऐं हिते जॾहिं त उते असांखे सिंध हुकूमत जा MPAs, सिंध हुकूमत जा MNA उहे असांखे बेवस नज़र अचनि पिया। उन्हनि जी बेवसी इहा आहे त हुननि सिर्फ़ चंद ॾींहं फोटो सेशन खां पोइ हू गायब थी विया आहिनि। सभिनी गॾिजी इहो हिकु ई मुतालबो आहे, हिकु ई ॻाल्हि आहे त जेको 0 पॉइंट वटि जेको धरणो लॻल आहे उहो कट छो नथो लॻे। आख़िर उहे कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, कहिड़ी सियासी मजबूरियूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खां बार बार इहो मुतालबो कयूं था, सॼी सिंध मुतालबो करे पई त पाणी खे कुदरती घस आख़िर छो नथो ॾिनो वञे। आख़िर उहे कहिड़ियूं रुकावटूं आहिनि। असां ईअं था चऊं त असांखे इमदाद नथी खपे, उते जा माण्हू चवनि था असांखे तंबू नथो खपे। असांखे तव्हां पाणी जो जेको कुदरती वाकरा आहिनि उहे बहाल करे ॾियो। जेके शादी लाज नओं कोट ते जेके वेठल आहिनि हज़ारे माण्हू जेके हिन 4-5 ज़िलनि जे पाणी के जी बहाली जे लाइ जेको मुज़ाहिरो कयो पियो वञे, उनजे हक़ में अॼु मीरपुर ख़ास प्रेस क्लब जे आॾो असीं गॾु थिया आहियूं त इहे जेके मुज़ाहिरीन वेठा आहिनि, इहे हक़ ते वेठा आहिनि कि मुज़ाहिरीन सां इंसाफ़ कयो वञे ऐं जी सॼी जेको 4-5 ज़िलनि जो पाणी आहे उहो निकाल कयो वञे ताकि हिते जा माण्हू ॿुॾण खां बची वञनि, हिते जे माण्हुनि जी ज़राअत बहाल थिए, हिते जे माण्हुनि जो जियापो बहाल थिए। वाहिद हिकिड़ी पॉइंट आहे त जुले में शादी लार्ज ते जेको मुज़ाहिरो आहे, जेको धरणो लॻो पियो आहे, उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त 0 पॉइंट वटां LBOD खे कटणो। सिंध गवर्नमेंट हर उन जाइ तां कटायो आहे जितां नुक़सानु थियो आहे। इहा हिकिड़ी वाहिद पॉइंट आहे 0 पॉइंट जितां कटण सां सॼो ज़िलो मीरपुर, उमरकोट, सांगड़ जा कुझु हिसा जेके आहिनि उहे बची वेंदा। हींअर सभु जा सभु 8 जेके आहिनि वॾा शहर ख़तरे हेठि आहिनि। तव्हां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त मीरपुर ख़ास ज़िले जा तक़रीबन शहर जेके आहिनि LBOD सिमनाले, पुराण ऐं ढोरे सबबि पाणी हेठि आहिनि। लखें ख़ानदान जेके आहिनि दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ियल आहिनि। 0 पॉइंट वाहिद जेको आहे उहो कट जो हल आहे, उतां जेको आहे कट ॾेई पाणीअ जो निकाल थी सघे थो। लेकिन हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत उन ते संजीदगीअ सां नोटिस न वरितो आहे, जंहिंजे करे अञा ताईं कट न लॻी सघियो आहे। ऐं उते जेको आहे कट जे हिमायत में हज़ारे माण्हू अॼु 4 ॾींहंनि खां मुतालबे हेठि आहिनि त कट न वञे। लेकिन उन ते बि अञा ताईं सिंध हुकूमत जेको 15 रुकनी कमेटी क़ाइमु कई उहा बि नाकाम बणिजी वई आहे, ॻाल्हियूं न करे सघी आहे। उन में हिननि सिंध हुकूमत वफ़ाक़ हुकूमत खे करार ॾिनो आहे। कैमरामैन असद चाकी सां गॾु तालिब शहर, मेहरान TV।